नाज़रीन ख़बर है गोसपुर में गोसपुर सेहत मरकज़ तबाही जो शिकार बणिजी वियो। रोज़ाने जी बुनियाद ते सवन की तइदाद में थींदड़ ओपीडी घटिजी 20-30 मरीज़न ते पहुती। रूरल हेल्थ सेंटर में दवाऊं अड़ब हुअण सबब शहर ऐं इलाइक़े जा मुस्तहिक मरीज़ दरबदर ऐं परेशान आहिनि। रात जो इमरजेंसी जी सूरत में शहर ऐं इलाइक़े जे मरीज़न खे कंदकोट ऐं सखर इलाज लाइ मोकिलियो वञे थो। शहर ऐं इलाइक़े जे सियासी समाजी ऐं मज़हबी हलकनि DC कश्मीर कंदकोट मुनोर अली मिठियाणी ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त गोसपुर सेहत मरकज़ जी वावर करे शहर ऐं इलाइक़े जे ग़रीब मुस्तहिक आवाम खे इलाज जी सहूलियत ॾिनी वञे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। दवाई कोन छा ॻाल्हि आहे? अॻ में त असां वटि मरीज़ काफ़ी सारा पर हिन वक़्तु जेके मरीज़ जेके नथा अचनि असां वटि दवाऊं बिल्कुलु कोन्हनि। काफ़ी टाइम खां महीनो ॾेढ खां वधीक टाइम थी वियो आहे असां दवाऊं बिल्कुलु न आहियूं आहिनि हिन जे करे मरीज़ नथा अचनि। ऐं स्टाफ बि ॾाढो जड़ंबरम आहे जो त IHS डिपार्टमेंट ख़तमु करे छॾियो आहे। पोइ हिन जे करे जेको आहे डिस्टर्ब लॻो पियो आहे, सॼो इदारो बि डिस्टर्ब लॻो पियो आहे ऐं होॾो बि दवाऊं नथियूं ॾियनि, गवर्नमेंट बि दवाऊं नथियूं ॾियनि। ग़रीब वीचारा मिस्किन हिते परेशान लॻा पिया आहिनि, सुबुह शाम ते दवाऊं था करनि हिते।